Ask Mufti Mujib Rahman. जानवर के ज़िबह कंदे अगर उन जी गर्दन मुकम्मल कटिजी वञे त छा उन सूरत में उहो जानवर हलाल रहंदो या न रहंदो? अच्छा, इन ॻाल्हि खे सम्झो। जानवर खे कंहिं बंदे ज़िबह कयो, पोइ चाहे बकरी हुजे, कुकुड़ हुजे, बहरहाल कहिड़ो बि जानवर जेको हलाल आहे, उनखे ज़िबह कंदे अचानक उनजी सॼी मुंडी लही पई। हालांकि सॼी त लाहिणी न आहे न, सॼी लाहिणी न आहे, सॼी जेकॾहिं लही पई, छा इहो जानवर हलाल रहंदो या न? इहो जानवर हलाल रहंदो। बाद में ॿिन जो खाइणु जाइज़ आहे, पर इन जे लाइ कुझु तरीक़ेकार आहे। तरीक़ेकार सभ खां पहिरियों इहो आहे, जंहिं बि जानवर खे तव्हां ज़िबह था कयो त उन जूं जेके रगूं आहिनि, आॾो जेके गर्दन में, उहे 3 रगूं मेन उन मां अक्सर रगूं कटिजी वञनि, सिर्फ़ु उनजी पोईं जेकी मुंडी आहे, पोईं खल ऐं कुझु गोश्त ते बीहारे छॾियो। हाणे छॾियो उन जानवर जी रत निकिरे, सॼी जॾहिं दमे मसफ़ूअ रत निकिरी वञे, हाणे ॾिसो जानवर बिल्कुलु थधो थी चुको आहे। हाणे जानवर जी खल लाहिण ऐं मुंडी लाहिण जी कोशिशि कयो। अगरि कंहिं बंदे जज़्बात में ॼाणी वाणी जेकॾहिं अगरि कंहिं सॼी जेको आहे मुंडी जानवर जी लाहे छॾी ऐं मुंडी खे हुत जेको आहे फिटियो कयईं, हाणे इहो अमल जेको आहे नापसंदीदा अमल आहे, मकरू अमल आहे। बाक़ी इन सूरत में बि इहो जानवर हराम नाहे थींदो। हा साईं, ज़िबह करण जो इहो ई तरीक़ो आहे त बिस्मिल्लाह करे, तकबीर पढ़े, अल्लाहु अकबर, पोइ जानवर जी मुंडी खे लाहे, जेके अक्सर रगूं आहिनि उनखे कटे, पोइ रत आहे उहो जानवर जी निकिरे। जेसि ताईं जानवर थधो न आहे थियो न, तेसि ताईं उनजी सॼी गर्दन नाहे लाहिणी। अगरि नओं को कासाई हुयो, उनखां सॼी मुंडी लही पई, जानवर जी हेठीं बाटी हुत ऐं मुंडी इन जे हथ में, त इन सूरत में बि जाइज़ आहे, हलाल आहे, हराम न थींदो। पर इहा जेको तरीक़ो आहे, इहा जेकी सूरत आहे, इहा नापसंदीदा आहे। उलमा इन खे मकरू बयानु कयो आहे। त सम्झी वियासीं साईं? कासाई कोई वेठो आहे न साईं? कासाई न वेठो, कासाई खे बसि ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह। साईं, पसंदि जी शादी लाइ को वज़ीफ़ो, पसंदि जी शादी लाइ, या अल्लाह मुंहिंजी पसंदि जी शादी करा, हे वज़ीफ़ो बसि, या अल्लाह मुंहिंजी पसंदि जी शादी करा, इहो वज़ीफ़ो आहे। पसंदि जी शादी करणी आहे न, आसान हिकिड़ो तरीक़ेकार, इज़त ऐं उसूल वारो ऐं ख़ानदानी क़िस्म हिकिड़ो तरीक़ो आहे। किथे का औरत पसंदि अची वई, किथे का औरत पसंदि अची वई न, इज़त वारो तरीक़ो इहो ई आहे। नियापो मोकिलियो, ॿारनि खे मोकिलियो, अमड़ खे मोकिलियो, पंहिंजी कुझु भेणुनि खे मोकिलियो, ख़ानदानी एतबार सां वञनि, उते चवनि असांखे रिश्तो हे तव्हां ॾियो। मुतमिन थियनि था, हिकु दफ़े में मुतमिन थियनि था, नथा थियनि, ॿीहर बि मोकिलियो, ॿीहर खां बाद में मुतमिन नथा थियनि न, पोइ नौजवान खे चवंदो खोपड़ी मां हवा कढी छॾियो। हे हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो। ॾिसो, निकाह जो पैगाम मोकिलण में कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आई। निकाह जो पैगाम आहे न, कोई बि उन में शक शर्म न कयो। छाजे करे हे इस्लाम जी हिकिड़ी मेन पॉइंट आहे। कोई बि नौजवान इन ॻाल्हि जे लाइ टेंशन न करे त मां निकाह जो नियापो अॻिते कीअं मोकिलियां। कोई बि मसइलो न आहे, मोकिले सघो था। पोइ चाहे उहो बादशाह छो न हुजे, पोइ चाहे उहो वॾो को मुफ़्ती छो न हुजे, बाबा हिकिड़ी इस्लाम में हिकिड़ी शइ जी गुंजाइश आहे, निकाह जाइज़ आहे, त मां कम से कम नियापो मोकिले सघां थो। तमामु साहबा आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। ॾिसो, नबी जी केॾी वॾी शख़्सियत आहे, वॾी ज़ात आहे। अबू बकर सिद्दीक़ आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, साईं बीवी फातिमा जो रिश्तो खपे, अल्लाह जे नबी इनकार फरमायो। इन खां बाद में हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु आया। ॾिसो, नबी सां कलाम करणु ॾुखियो आहे न आहे, पर साहिब ॾिठो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो इन शयुनि जे अंदरि कंहिं क़िस्म में कोई बि ऐब न आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु आया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माज़रत करे छॾी। पोइ कंहिं मशवरो हज़रत अली साईं खे ॾिनो त तव्हां हलिया वञो। त हज़रत अली साईं फरमायो, मुंहिंजे दिलि जे अंदरि जेको आहे न वॾो ख़ौफ़ थिए पियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो मां इहो कलाम कीअं कयां। बहरहाल मां वियुमि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अकेलाइप मां इहो अंदाज़ो लॻाए विया त अली जेको आहे कहिड़ी तलब लाइ आयो आहे। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, छा तूं फातिमा जो रिश्तो वठणु आयो आहे? त पोइ हज़रत अली साईं हुते हा फरमाई। त अल्लाह जे नबी फरमायो, ठीकु आहे, पोइ मां इहो रिश्तो जेको आहे तय कयां थो, मां पंहिंजी न्याणी जो हथु तुंहिंजे हथ में ॾेई छॾियां थो। ऐं पोइ हज़रत अली साईं जेको निकाह थियो आहे। त मालूम थिए थो त निकाह जो पैगाम मोकिलण में कंहिं क़िस्म में कोई बि ऐब न आहे। पैगाम मोकिलियो, पसंदि आहे किथे मोकिलियो। इन खां बाद में जेकॾहिं कमु नथो थिए न, फुल इनकार थिए थो न,
त खोपड़ी मां हवा कढी छॾियो। दुनिया जे अंदरि अलाह जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, मर्दनि खां 3 गुना औरतूं मथे आहिनि। लॻे थो तव्हांखे पक नथी अचे? साईं कुझु हा त कयो न। मां चवां थो दुनिया में मर्दनि खां 3 गुना मथे औरतूं आहिनि। मसलन तौरु मर्दनि जी तइदाद जेकॾहिं 2 अरब न, त औरतुनि जी तइदाद 6 अरब दुनिया जे अंदरि। मिसाल तो हिकिड़ो ॾियां त औरतुनि जी कंहिं क़िस्म जी कोई बि कमी न आहे, पर हमेशह कोशिशि कंदा कयो किथे निकाह जे लाइ पैगाम मोकिलियो, को ख़ानदानी जेको आहे रिश्तो मिली वञे। अलाह ताला तमामु साथियुनि जे लाइ ख़ुशूसन जेको आहे छड़नि जे लाइ अलाह ताला आसानी मामलो था फरमाए। सियारे जे मौसम में असांजो हिकिड़ो साथी आहे, उहो ग़रीब वॾे टाइम खां पिटे थो, साईं खे ख़बर हुनजी, हे को ईंदो आहे, नालो खणोसि न खणोसि, पर आहे असांजो दोस्त ग़रीब, ॾाढी साईं नेक नेमाज़ी आहे, ॾाढो साईं कोशिशि में लॻो पियो आहे। ज़ालिम निकाह किथे नथो थिए, आहे बि शरीफ़ नफ़्स, इख़लाक़ वारो माण्हू आहे। बहरहाल मां त उनखे ऑफर ॾिनो, मां यार फलाणी जॻह तां हिकु 2 रिश्तो जेको आहे साईं, अगरि तूं चवें त पोइ उते तुंहिंजी मां सिलेक्ट जेको कराए छॾियां, त हुनजो चए साईं पोइ जेको आहे ख़र्चु केरु ॾींदो? मां ज़ालिम भेण भला मुला निकाह पढ़ाए उहो ख़र्चु बि असां खणंदासीं या? माना हुनजी साफ़ तौर ते नियत ईअं लॻे पई त मां को जेको आहे न घर ॼाटो थियां। हिकिड़े अरमा खां पुछा कयो न, उहो मुफ़्ती तारिक मसूद ॻाल्हि करे पुछे, यार हिकिड़े बंदे खे रिश्तो न पियो मिले, रिश्तो न पियो मिलेसि त हुन चयोसि, चए हिकिड़ी शर्त ते रिश्तो ॾिए थो, अरमा हिकिड़ी शर्त ते रिश्तो ॾिए थो, चए थो मां घर ॼाटो थींदो पोइ ॾींदुमि। पोइ सोचे करे हे हो चए भला इहा इनशाला बेग़ैरती बर्दाश्त करे वेंदासीं, घर ॼाटे वारी इहा करे वेंदासीं, पर छड़ायूं सवा छा कयूं? त पोइ हो जेको ज़ालिम आहे न असांजो दोस्त, उहो इन ताड़ में लॻो पियो त कोई मूंखे जेको घर ॼाटो बणाए, ताकी सॼो जेकी ज़िमेदारी मुंहिंजी उन सोरे जी खोपड़ी में अंदरि हुजे। त मां चयुमि पोइ क़यामत वक़ू थी सघे थी, बाक़ी शदात कोट में अहिड़ो तोखे रिश्तो न मिलंदो। अलाह ताला सम्झ नसीब अता फरमाए। रूमाल काॾे भॼी वियो? अगरि कोई शख़्स क़ुरान मजीद खे यादि करे उन खां बाद में उनखे विसारे त छा उनजे मथां वबाल ऐं गुनाह आहे? बिल्कुलु आहे साईं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त क़यामत जे ॾींहुं वॾे में वॾो जेको गुनाह थींदो उहो उन ई बंदे खे थींदो जंहिं क़ुरान यादि कयो इन खां बाद में विसारे छॾियो। हज़रत साद बिन उबादा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾींहुं हिकु बंदो आंदो वेंदो जंहिंजो हिकु हथु जेको आहे बिल्कुलु न हूंदो, ऐं पोइ फरमायो हे उहो ई बंदो आहे जेको दुनिया जे अंदरि क़ुरान जो कुझु हिसो इन यादि कयो, इन खां बाद में उनखे विसारे छॾियो। त क़ुरान जी जेकी हिफ़िज़ आहे उहा वॾी सादत आहे। जेके हाफ़िज़ आहिनि न, हे इंतिहाई वॾी सादत आहे, जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे उहो हाफ़िज़ जंहिं क़ुरान खे यादि कयो, उनजे मथां अमल बि कयो, क़यामत जे ॾींहुं 10 अहिड़नि बंदनि जे बारे में सिफ़ारिश करे सघनि था जंहिंजे मथां जहन्नम वाजिबु हुजे। यकीन तौर ते वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़े बंदे जे मथां बिल्कुलु साफ़ तौर ते लिखियलु आहे त हिन जे मथां जहन्नम वाजिबु आहे। फरमायो अहिड़नि 10 बंदनि जी इहो हाफ़िज़ सिफ़ारिश करे सघे थो। ऐं अहिड़ी तरह क़ुरान खे यादि करण खां बाद में उनखे विसारण बि वॾो गुनाह आहे। ॾिसो विसारण थींदो आहे 2 क़िस्मनि जो। हिकु बंदे जो जेको ज़हनी तवाज़ुन जेको आहे ठीकु न रहंदो आहे, या ज़हन कमज़ोर रहंदो आहे, उहो ग़रीब कोशिशि ॾींहुं राति कंदो आहे त मां क़ुरान खे पढ़ंदो बि आहे, इन खां बाद में पढ़ण खां पोइ बि उहो क़ुरान जेको यादि न आहे बीहंदो, त इन जे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह न आहे। छाजे करे कोशिशि में लॻो पियो आहे। बाक़ी हिकु अहिड़ो हाफ़िज़ जंहिं हिफ़िज़ करे इन खां बाद में क़ुरान खे काफ़ी अरसे ताईं ॾिठो बि न, हता की सॼो क़ुरान विसरी वियो, त इन जे बारे में इहो वबाल आहे। अलाह ताला तमामु हाफ़िज़नि खे सम्झ नसीब अता फरमाए। गैरुल्लाह जो कसम खणणु कीअं आहे? बिल्कुलु ग़लति आहे साईं। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जो पुट खां रिवायत आहे त गैरुल्लाह जो कसम खणणु इंतिहाई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ग़लति अमल आहे। ऐं जंहिं गैरुल्लाह जो कसम खयूं उन ईअं सम्झो अल्लाह ताला सां कंहिंखे जेको आहे शरीक बनायो। हे चवंदा आहिनि न साईं, मूंखे सैदी मूसाणी जो कसम आहे, मूंखे कसम आहे कलंदर जो, मूंखे कसम आहे भिटशाह जो, त ख़ुदा जा बंदा हिन जो कसम न खयूं वेंदो। ओलिया आहिनि, इन्हनि जी तमामु वॾी ताज़ीम आहे। कसम त अलाह जो खणिबो न, अलाह जो कसम खणिबो। अलाह खां अलावा कंहिंजो बि तव्हां कसम खणो त उहो शिरक आहे। सिर्फ़ु कसम अलाह जो काफ़ी। साईं फ़िलाणे जेको आहे दरगाह वारे जो कसम आहे मूंखे, फ़िलाणी क़बर वारे जो मूंखे कसम आहे, त कसम पहिरीं ॻाल्हि कसम खयो न वञे, कसम खे खयो न वञे। पर जेकॾहिं इंतिहाई मजबूरी थी पई आहे, मामिलो क्लियर ई नथो थिए,
मामिलो खसारे तरफ़ वञे थो, पोइ आख़िरी में इहो ऑप्शन आहे त तव्हां अलाह जो कसम खणी करे सघो था या क़ुर ते हलफ़ खणी सघो था। इहो बि आहे क़ुर ते हलफ़, त मां हलफ़ खणां थो क़ुर ते त हे फ़िलाणो मामिलो या फ़िलाणी हे ज़मीन या फ़िलाणा हे जाइदाद अबो मूंखे ॾेई वियो आहे, इन जी गुंजाइश आहे। पर पोइ बि उलमा इंतिहा वॾो एहतियात कराईंदा आहिनि त फौरी तौरु जेको आहे कसम जी तरफ़ त राग़िब न थियो, त सर बाक़ी कसम गेरो लाइ न खणिबो। मां तव्हां भिट शाह जो, कलंदर शहबाज़ जो, हाँ गाजी शाह जो अहिड़ा कोई बि कसम खणण जी कोशिशि न कयो, हे बिल्कुलु ग़लति अमल आहे। छा क़यामत जे क़रीब क़ुर मजीद इंसाननि जे सीननि खां ऐं किताब खां मिटाए वेंदो? बिल्कुलु इहा हदीस आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे क़रीब क़ुर हकीम किताब खां मिटाए वेंदो, यानी किताबी जेकी उनजी शिकिल आहे, उनजा वर्क जेके आहिनि न, उहे बिल्कुलु वञी करे ख़ाली रहंदा। हिन टाइम हे त हदीस जो किताबु आहे, त उनजा जेके अल्फाज़ लिखियल आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहे अल्फाज़ बिल्कुलु अल्लाह ताला आसमान जी तरफ़ खणी वठंदो। ऐं ॿिए नंबर ते ॿी हदीस में फरमायूं त अल्लाह ताला इंसाननि जे सीननि खां बि जेको आहे क़ुर कढंदो। ऐं टीं हदीस में इहो आहे त अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं अहल इल्म खे मारींदो, अहल इल्म जे मथां मौत वाक़ई थींदी, यानी जंहिंखे क़ुर यादि आहे ऐं जंहिंखे हदीसूं यादि आहिनि, अल्लाह ताला उन्हनि खे मौत ॾींदो। उन्हनि जी मौत जे करे छा थींदो, दुनिया जे अंदरि सभु बंदा जेको आहे जाइल रहंदा। जॾहिं सभु जाइल रहिया, पोइ जाइल जेको आहे न मसइलनि खे बयानु कंदा त हे मसइलो हीअं, क़ुर जी हीअ आयत हीअं, पोइ हता की नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पूरी उमत जेको आहे पोइ तबाह थींदी ऐं गुमराही जो शिकार थींदी। त इहो यकीन आहे क़यामत जे क़रीब सीननि मां जेको आहे क़ुर जेको कढियो वेंदो ऐं किताब मां बि जेको आहे मिटायो वेंदो। इहो हदीस खां बिल्कुलु साबित आहे। फ़र्ज़ नमाज़ खां पोइ इमाम सां हथु मिलाइणु कीअं आहे? जेकॾहिं कोई बंदो ॿाहिरां आयो आहे ऐं पेशमाम सां तालुकात बि अथसि, त पोइ फ़र्ज़ नमाज़ खां बाद में पेशमाम सां अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम करे सघे थो। बाक़ी हर नमाज़ खां बाद में पेशमाम सां हथु मिलाइण साईं अस्सलामु अलैकुम हर नमाज़ खां बाद में, हालांकि ज़ोर ते मिलियो आहे, वरी असर ते बि अस्सलामु अलैकुम, हे बिल्कुलु किथे बि साबित न आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां साबित न आहे, हे सुन्नत जे ख़िलाफ़ अमल आहे। इहो अमल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित न आहे। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो हुकुम ॾिनो त सलाम खे आम कयो, साहिबिन सलाम खे आम कयो। बाक़ी हर फ़र्ज़ नमाज़ खां बाद में पेशमाम खे हथु ॾियणु, त हे किथे बि जेको आहे साबित न आहे। सलाम खे आम करण जो हुकुम आहे, फ़र्ज़ नमाज़ खां बाद में फौरी तौरु हर नमाज़ खां बाद में हथु मिलाइणु, हे किथे बि साबित न आहे। फ़र्ज़ नमाज़ में अगरि मुक़्तदिन मां कंहिं बि हिक खे तकबीर चवणु न अचे त पोइ छा करणु खपे? पेशमाम पाण तकबीर चवे। पोइ ॾिसो त पोइ जमातनि मां कंहिं हिकिड़े खे बि तकबीर नथी हुजे, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह हय्य अलस सलाह हय्य अलस सलाह हय्य अलल फलाह हय्य अलल फलाह क़द क़ामतिस सलाह क़द क़ामतिस सलाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। पेशमाम पाण चई करे अल्लाहु अकबर चई करे नमाज़ पढ़ाए। कहिड़ी सूरत में? जंहिं टाइम पोयां कंहिं बि मुक़्तदी खे तकबीर नथी अचे। इहो मामिलो थियो आहे काफ़िनि जॻहनि ते। जुमे नमाज़ लाइ हिकु ख़ुतबो पढ़ण सां छा जुमो अदा थी वेंदो या न? सुनत बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे। कंहिं उज़ुर में थी वेंदो, कंहिं पेशमाम जुमे जो हिकु ख़ुतबो पढ़ी करे ऐं नमाज़ पढ़ाई, साईं सम्झो था न, हिकु ख़ुतबो पढ़ी करे पोइ मां वेहंदो आहियां न, दुबारा वरी उथंदो आहियां, ॿियो ख़ुतबो बि पढ़ंदो आहियां। कंहिं पेशमाम सिर्फ़ु हिकिड़ो ख़ुतबो पढ़ी करे नमाज़ जेको शुरू कई, उज़ुर जे करे, कंहिं मजबूरी जे करे, त जेको आहे ठीकु आहे, जुमो अदा थी वेंदो। बाक़ी पोइ बि सुनत जे ख़िलाफ़ु अमल आहे इहो, यानी उज़ुर यानी अहिड़ी का मुश्किल अची वई या अहिड़ो को हादसो पेश थी वियो जंहिंजे करे पेशमाम हिकिड़ो ख़ुतबो पढ़ी करे फौरी तौरु नमाज़ पढ़ाई। जीअं कोरोना जे ज़माने जे अंदरि मां हिते बयानु कयां पियो, अचानक असांजे व्हाट्सअप हेॾा पुलिस वारा आया, हे जे मौलवी साहिबु तूं बयानु थो करे, अड़े भाउ बयानु थो करे, कहिड़ो गुनाह जो कमु थो कयां? हाँ, गुनाह जो कमु थोरी थो कयां, हिन साईं जे रूल खां ख़िलाफ़ु आहे। असां बि सम्झोसीं वाक़ई हिन जी का मजबूरी आहे, अधु बयान मां जेको असां लही वियासीं। त अहिड़ो को मथां मामिलो अचे, अलाह न करे अहिड़ो को मामिलो अचे, उन सूरत में जेकॾहिं पेशमाम हिकिड़ो ख़ुतबो ॾेई करे जुमे में हेठि लही आयो ऐं नमाज़ पढ़ाई, त कंहिं हद ताईं जुमो अदा थी वेंदो। पोइ बि इहो तरीक़ो सुनत जे ख़िलाफ़ु आहे। साईं अगरि कपिड़नि खे बिल्कुलु बारीक पलीती जा कतरा लॻनि, उन्हनि खे पाणी जे छंडे हणण सां छा उहे पाक थींदा या न थींदा? अच्छा, कॾहिं कॾहिं इहो हूंदो पेशाब ते वेहंदा आहिनि त पोइ सन्ना कतरा लॻंदा आहिनि,
माण्हू छा कंदा आहिनि पाणी वज़ू खां बाद में उते छंडा हणंदा आहिनि, लॻंदा आहिनि सही। तव्हां न ॾिठनि, मां ॾिठनि काफ़ी सदन की उहो हिते शलवार खां पाणी खणी करे बुक पोइ छंडा लॻंदा आहिनि हिते। छा हिन सां पाक न थींदी सलवार, इन सां शलवार पाक न थींदी। पलीती जा जेकॾहिं कतरा लॻाइनि, पेशाब जे पाणी जा कतरा लॻाइनि, पेशाब जा कतरा लॻाइनि, पेशाब कॾहिं कंदा आहिनि स्पीड में पेशाब ईंदो आहे न, पोइ बिल्कुलु सन्हा कतरा इंतिहाई एतिरा जीअं सुई जा पाखड़ा, एतिरा छंडा जेको सलवार जे कंहिं हिसे खे लॻी वेंदा आहिनि। त इन सूरत में छा कयो वञे, जेकॾहिं इनखे असां जमा था कयूं त इहा तमामु वॾी हिकु पलीती थिए थी, अंदाज़े धर्म जेतिरी थी थी वञे, यानी 5 रुपए सिको आहे, इन सभिनी खे मिलाए एतिरी पलीती जमा थी वञे। इन सूरत में इन कपिड़े खे धोइणो पवंदो 3 मरतबा। पर जेकॾहिं बसि हिकिड़ो कतिरो हिते लॻो आहे इंतिहाई नंढो सुई जेतिरो, 3-4 लॻाइनि जंहिंखे मां जमा कयां थो इंतिहाई नंढी पलीती आहे, त उन सूरत में तव्हां नमाज़ पढ़ी सघो था, बाद में बि धोइणो उनखे इंतिहाई बहितर आहे। बाक़ी हे जेके काफ़ी असांजा दोस्त जंहिंखे पेशाब जा कतरा ईंदा आहिनि या अहिड़ी तरह नफ़्स मां मज़ी जा कतरा ईंदा आहिनि, अच्छे पाणी जा कतरा ईंदा आहिनि, इन सूरत में बि पोइ काफ़ी सारी छा कंदा आहिनि, सलवार खे लॻलंदा आहिनि न, पोइ पाणी जा छंडा हणंदा आहिनि। ईअं त सर इन छंडनि सां इहा पलीती वधंदी, इहा पलीती ख़तमु न थींदी। अगरि पलीती ज़्यादा लॻी चुकी आहे, पेशाब जा कतरा ज़्यादा लॻी चुका आहिनि, हाणे तव्हां उनखे 3 मरतबा धोअंदव। घणा मरतबा साईं? 3 मरतबा। ऐं ख़ासि करे नमाज़ पढ़ण वारा जेको एहतियात वॾो कनि, नमाज़ पढ़ण वारा इंतिहाई वॾा एहतियात कनि, पोइ उन में औरतूं हुजनि या मर्द हुजनि। ॾिसो हाणे असां हर हिकु मुस्लमान न बल्कि हर हिकु इंसानु क़ज़ाए हाजत लाइ बाथरूम में वेंदो आहे। हर हिकु मुस्लमान क़ज़ाए हाजत यानी पेशाब खे चइबो आहे, नंढे पेशाब खे वॾे पेशाब खे क़ज़ाए हाजत लाइ असां जेको बाथरूम में वेंदा आहियूं, पोइ असांजे घर जा बाथरूम, पोइ असांजे मस्जिद जा बाथरूम, असां उते वेंदा आहियूं, पोइ नंढो पेशाब कंदा आहियूं, इन खां बाद में वटि वठंदा आहियूं, असां वटि वठंदा आहियूं। वटि वठण खां बाद में पोइ असां हिकिड़ी बेहतियात इहा कंदा आहियूं, कॾहिं कोरो ॾिसो न भरे करे बसि वटि वठंदा आहियूं, इन में ज़्यादा एहतियात कंदा कयूं, इन कोरे खे घटि में घटि 3 मरतबा धोईंदा कयूं। छाजे करे कॾहिं ॿार अची करे बीह करे पेशाब कनि था, अगरि उहो पलीती उन कोरे में अंदरि किरी पए, लोटे में किरी पए, त तव्हांजी नमाज़ वई। पोइ नंढा ॿार आहिनि न, या घर में बि ईअं थींदो आहे न कॾहिं त नंढा ॿारनि बीह करे वॉशरूम उन पेशाब कयो या पेशाब जा कतरा उन लोटे में किरिया, त इहो एहतियात वॾो कंदा कयो। त बैतुल ख़ला में दाख़िल थिया ॾिसो न, इश्काल थी सघे थो, असां दाख़िल थियासीं पर उन लोटे जे अंदरि अगरि को पलीती जो कतिरो किरियो, उन में सिर्फ़ु असां पाणी टोंटी खोले करे विझी करे ऐं असां वटि वरितोसीं, त साईं इहो पाणी त पलीतो हुयो। हाणे पाणी जॾहिं पलीतो हुयो, मां वटि त मुंहिंजो थियो ई न, इन वटि जे करे मुंहिंजा कपिड़ा बि पलीत थी विया। त एहतियात कंदा कयो, पेशाब ते वियासीं 2 मरतबा या 3 मरतबा लोटे खे इंतिहाई ज़्यादा धोइणु खपे। धोइण खां बाद में पोइ 3 मरतबो पाणी भरे करे पोइ जेको आहे बंदो वटि वठे। व आख़िरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।